वाला आलिही व असहाबिही अजमईन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बिल आलमीन लख शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो हे घड़ियों महबत वारियों निस्बत वारियों अल्लाह पाक तव्हां असां सभिनी खे नसीब फरमायो। रब्बुल आलमीन कंदो त शल आशिक़नि जा मेला, उन्हनि जूं कचहरियूं, उन्हनि जूं निस्बतूं, उन्हनि जूं मुहबतूं सदाईं शल क़ाइम रहंदियूं। असांजे दिलनि जा उजाला हूंदा, असांजे दिलनि में नूर हूंदा, मालिकनि करीमनि जी निस्बत ऐं मुहबत हूंदी। अल्हम्दुलिल्लाह नामुसाइद हालात जे तक़ाज़ा जे उन्हनि जे करे सम्झूं पिया त वरी ही जलसो मुबारक थी सघंदो अलाए न थी सघंदो, मगर यार ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो मालिक पाण ई कमु कनि था पिया। सुभान अल्लाह। कीअं जमायत अचे थी, कीअं लंगर तयारु थिए थो, उहो अल्लाह साईं ॼाणे थो, उहो महबूब मदीने वारो साईं खे ख़बर आहे। अल्हम्दुलिल्लाह हुननि जे खज़ाननि में कंहिं शइ जी कमी कान्हे का। निगाह थींदी त केवल बि जेका आहे शींहं बणिजी वेंदी। सोणा शहबाज़ जेकॾहिं निगाह थिए त मन मूसड़ो नंढड़ी झिरकी बि शहबाज़ बणिजी वेंदी, साईं बाज़ बणिजी वेंदो। हे सभु नज़र जो कमाल आहे। शल इहा असां ते निगाह सदाई हुजे आहे, अव्हां ते बि सदाई निगाह आहे ऐं क़यामत तक रहंदी। बसि रुगो पावर हाउस सां पंहिंजे मर्कज़ सां हे निस्बत हे अदब जो नातो क़ाइम ऐं दाइम आहे। दुनिया जा हालात अहिड़ा थियनि था जो दिलि ते ग़ुबार पइजी था वञनि, ॾिसणा वासणा माण्हू मटिजी था वञनि पिया। अहिड़ी सोबत जी का उन्हनि खे अचे थी पई, लहर अचे थी जो हो ग़ैर जा बणिजी था वञनि, पंहिंजे मालिक खे विसारे था वञनि। हे मजलिसूं, हे ॻाल्हियूं, हे कुर्बतूं, हे मुहबतूं, हे ॻांढापा, हे मेल जोल, हे हिक ॿिए जा हथ चुमण, हे अखियुनि अखियुनि सां मिलाइण ऐं मुस्कुराइण, इहे इन शइ जे लाइ इहा महबूब मुर्शिद करीम जी निस्बत वधंदी रहे। अल्हम्दुलिल्लाह अल जमात बरकत। हुज़ूर फरमायो आहे त जमात ॿियो पाण में गॾु रहण इहो बाइसे बरकत आहे, अल्लाह जी रहमत। वल फ़िरक़त अज़ाबुन, पाण फरमाए थो फ़िरक़ा करणु, तफ़रीक़ो करणु, फितनो पैदा करणु, मुर्शिदनि जूं ॻाल्हियूं न मञणु, उन्ही जे सीरत ते उन्ही जे तालीम ते अमल न करणु ऐं टोला टोला थी रहणु। मुंहिंजा सोणा पाण फरमायूं त इहो अलाह जो अज़ाब आहे। इन अलाह जे अज़ाब खां अलाह साईं खां पनाह था पिनूं, मालिक असांखे अज़ाब जे वेझो न आणजांइ, अज़ाब असांजे वेझो न आणजांइ। मुंहिंजा साईं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन साईं जन जी शहज़ादनि जी आमद मुबारक थींदी। हज़रत क़िबला साईं मियां मंज़ूर अहमद साईं उर्फ़ साईं मिस्कीन साईं दामत बरकातुहुल आलिया बि तशरीफ़ फरमा थींदा। अर्ज़ करे आया हूं, उन्हनि जो ई जलसो आहे, उन्हनि जी फैज़ आहे, उन्हनि जी महिरबानी आहे। सभई असां हिकु आहियूं। रब्बुल आलमीन कंदो त शल हिकु रहंदासीं, क़यामत तक क़ाइम ऐं दाइम हूंदासीं, साईं जे जमात सां गॾु हूंदासीं, परे न हूंदासीं। पाण फरमायूं त परे न वञो जमात खां, जमात सां गॾु रहो, मशवरे में रहो, अमुन में रहो, सलामती में रहो, हिक ॿिए सां मुहबत ऐं प्यार कयो, दिलि जा वीछा कढो। मुंहिंजा सुहिणा असाबनि सबूरनि जी सुनत इहा आहे त हिक ॿिए सां रुहमा बैनहुम तराहुम रुकअन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिदवान। क़ुरान शरीफ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असाबनि जे लाइ, मदीने जे साईं जे असाबनि जे लाइ अल्लाह पाक उन्हनि जी तारीफ़ थो करे पियो। पाण में ॾिसंदे अशिद्दो अलल कुफ़ार, जेके न ॿिया ग़ैर ईंदा उन्हनि जे लाइ हिनखे सख़्तु ॾिसंदे। उन्हनि सां ठाह हिननि जो न हूंदो, काफ़िरनि सां ठाह न हूंदो। नबी सरदार जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके मुहबत ऐं उन जे इश्क जे उन जी तालीम जे बरख़िलाफ़ उन्हनि सां ठाह न हूंदो, ग़ैरनि सां हिन जो ठाह न हूंदो। रुहमा बैनहुम, पाण में मुहबत रखंदा, पाण में प्यार कंदा। मुंहिंजा सुहिणा अल्लाह पाक असां सभिनी खे शलवा सहाबनि वारी सुन्नत नसीब फरमाए। आमीन आमीन।
पाण फरमायो त जमात सां गॾु रहंदो त अमन में रहंदो, जेकॾहिं छिड़ विछड़ थींदो त हलाक थींदो, अज़ाब में ईंदो। पाण फरमाए ॾिसंदा न आहियो त ॿकरियूं आहिनि या रिढूं आहिनि पंहिंजे धण सां गॾु हूंदियूं आहिनि, धनार जे गॾु हूंदियूं आहिनि त कीअं न अमन ऐं सलामती सां चढ़ंदियूं घुमंदियूं फिरंदियूं वर्तंदियूं आहिनि। पर जॾहिं का ॿकरी धण खां छिजंदी आहे, ॿिए तरफ़ वेंदी आहे, उन खे बघियड़ शिकार करे विझंदा आहिनि, उन खे गिदड़ मारे विझंदा आहिनि। तुंहिंजे असांजे बि दीन जा ईमान जा निस्बत जो शैतान दुश्मन आहे। जेकॾहिं फिरके में आयासीं, फितने में आयासीं, हिन सुन्नी जमात खां ऐं दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ खां परे रहियासीं, उनजे बचड़नि खां, उन जे पाक औलाद मुबारक सां। सभु कंहिंजो अदब रखणो आहे न मुंहिंजा सोड़ा। हे धरती तालीम ई अहिड़ी आहे मालिकनि जी त सभ में मोहबत ऐं प्यार में रहो, दरगाह जो अदब कयो। पिरनि जे पार जी कुती अचे कारी, निगारी फ़कीर फरमायो आहे अमल। इहे बि त आशिक़नि जा ॿोल आहिनि, इहे बि तो असांजे लाइ हिदायतूं आहिनि मुंहिंजा बाबा। पिरनि जे पार जी कुती अचे कारी, असां सभु निगारी उन कुतीअ तां कुर्बान वञूं। इहे बि त अदब वारा हुआ, इहे बि पीर साईं जी फ़कीर हो मुंहिंजा बाबा। हे निस्बत पीर साईं बादशाह जी। हे असांजो तरीक़ो पंहिंजो तरीक़ो न आहे, हे तरीक़ा आलिया कादरिया राशिदिया गौसिया तरीक़ा आलिया कासमिया मुंहिंजे महबूब मुर्शिद मशहूर वारे साईं। जेके असांजा कामिलीन मुर्शिद इन तरीक़े ते हलिया आहिनि, इहो ई तरीक़ो हूंदो। पाण में मोहबत, पाण में प्यार, काफ़ियूं, गॾिजी वेहण, सोहबत करण, गॾिजी वेहण, ज़िक्र पढ़ण, गॾिजी वेहण, काफ़ियूं पढ़ण, गॾिजी वेहण, दुरूद शरीफ़ पढ़ण, गॾिजी वेहण, मुर्शिदनि जूं ॻाल्हियूं करण। इहा असाबनि जी सुन्नत आहे या पीर साईं रोज़े घणी बादशाह जी सुन्नत आहे। इहा मुर्शिद करीम बशर वारे साईं जी जमात जी सुन्नत आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजे हिम्मत ऐं तव्हांजे इन अचण खे असां सलाम पेश था कयूं। हाणे शुरूआत थींदी, असां ॿ टे लफ़्ज़ दुआ जा इहे शुरूआत जा कयासीं। वधीक दुआ ख़ैर जी साईं या मंज़ूर अमल फरमाईंदा। रब्बुल आलमीन कंदो तव्हां असांजूं दिलियूं पाण में ॻंढियल, शैतान खे वझ न मिलंदो। ॿिन्ही जहाननि में तव्हां असांजा बेड़ा पार हूंदा, असां ते साईं राज़ी हूंदा।